हाज़रीन मीरपुर ख़ास ब्यूरो टाइम अञा अॼु असीं मीरपुर ख़ास जे हिकु वेझो ॻोठ आहे ताराणी फार्म उन ॻोठ में पहुता आहियूं। जीअं त सिंध जूं रीतूं रस्मूं रवाज पंहिंजा आहिनि, उन हवाले सां हिकु कुंभार बिरादरी जा कुझु माण्हू आहिनि जेको पंहिंजो पुराणी मोहन जे दड़े जी तहज़ीब आहे उन हवाले सां जेको तॾहिं खां माना पुराणी रीतियुनि रस्मनि मुताबिक़ ई पंहिंजो साॻियो कारोबार कनि था। जॾहिं त अॼु उन असीं ॻोठ में पहुता आहियूं जिते हिन वक़्तु जेके दिला मट या कुनियूं उन खां अलावा खोड़ सारियूं ॿियूं शयूं अहिड़ियूं ठाहिनि था। ऐं अचो त अॼु हिननि खां पुछूं त हीउ कॾहिं खां इहो धंधो शुरू कयो अथनि ऐं छा हिन वक़्तु हिन धंधे जो को कारोबार आहे या न आहे, हिननि जी छा सूरत हाल आहे। हीउ कारोबार आहे दिलनि मटनि जो, हीउ कॾहिं खां शुरू आहे, छा हिन जी का अहिड़ी सकाफ़त आहे? जी हाँ, जॾहिं खां इंसान पैदा थियो आहे तॾहिं खां इंसान पंहिंजी ज़रूरत आधार हर ऐं उन खां सवाइ थां मिटी या थां पंहिंजे इस्तेमाल जे लाइ उन कया आहिनि। जॾहिं खाइण पीअण जूं शयूं इंसानु अॻे छा में खाईंदो, अॻे इहो इन में जे खाइण जे लाइ उन जी दिला बि उन ठाहिया, उन पाणी पीअण जे लाइ उन मट बि ठाहिया। पर हाणे उन्हनि नालनि खे वरी जदीद नाला ॾिना विया आहिनि। अॻे प्याला हूंदा हुआ, उन्हनि में जेको सो माण्हू खाईंदा पीअंदा हुआ। अॻे कोरा हूंदा हुआ, उन में माण्हू जेको सो पाणी उन में गॾु कंदा हुआ। त अहिड़े नमूने सां हीउ जेको धंधो आहे, जेको किरत आहे कुंभार की, उहा जेकॾहिं ॾिठी वञे त हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी जॾहिं खां इंसानु पैदा थियो आहे त हुन पंहिंजी ज़रूरत आधार शयूं जेके माना तख़लीक़ कयूं आहिनि। त अहिड़े नमूने सां इहा शइ जेका असां कुंभार को कमु आहे या इहे शयूं जेके आहिनि सो अॼु ॾींहं ताईं इहे हलंदियूं पियूं अचनि। तव्हांजे मोहन जे दड़े में तव्हां ॾिसंदो त उन में बि जेको सो कुंभार जा थां आहिनि, उन में ठिकर आहिनि, उन में इहे शयूं जेको चिटसाली जूं शयूं आहिनि उहो उन शयुनि में ज़ाहिर थिए थो। त हीउ जेको धंधो आहे कुंभार को जेको कमु आहे, कुंभार की जेका किरत आहे सा जॾहिं खां इंसानु पैदा थियो आहे ऐं ओसि ताईं उहा शइ असां हले पई ऐं इनशाला जेका इंसानु जेसिताईं आहे ऐं तेसिताईं इहो कमु जेको पियो हलंदो। छा था सम्झो भला जॾहिं खां इहे प्लास्टिक जा बर्तन आया आहिनि या ॿियो कहिड़ो सामान आया आहिनि, जीअं फ्रिज आया आहिनि, जीअं बोतलुनि में माण्हू मिनरल वाटर जो बोतलूं अचनि थियूं पाणी जो भरियल, उन खां पोइ हिन धंधे जो कुझु असरु पियो आहे? हा त इहो त पंहिंजी जॻह ते आहे, पर इहे शयूं वॾनि शहरनि में आहिनि ऐं नंढनि शहरनि में ऐं नंढनि ॻोठनि में अञा बि इहा शइ जेका त अॼु ॾींहं ताईं जेका त माना क़ाइमु आहे दाइमु आहे। तव्हां त ॾिसो था अॼुकल्ह जेको तो लाइट जो शॉर्टफॉल लॻो पियो आहे त उन में फ्रिज बि जेको सो पंहिंजी कूलिंग ख़तमु करे था छॾनि। पर दिला मट ऐं ॿियूं जेके जंहिंमें पाणी रखी सघे अहिड़ियूं शयूं उहे आहिनि जंहिंमें कुदरती तौर ते पाणी जेको थधो थिए थो ऐं उहो पाणी पीअण सां उन जा जेके से माना साइड इफेक्ट कोन्हनि। तव्हां फ्रिज जो पाणी पीअंदो त तव्हांखे उन में साइड इफेक्ट महसूसु थींदा, पर जेके कुदरती मिटी मंझा ऐं हथरादू कुंभार के शइ में जेकॾहिं शयूं ठहियल आहिनि उन में जेकॾहिं कंदा उन में तव्हांखे मिटी मंझि त उन में तासीर जी शफ़ा जी रखियल आहे। त अहिड़े हवाले सां उहो जॾहिं उन में उहो पाणी पीजे थो त उन में न त कंहिं क़िस्म जो को बि जेको साइड इफेक्ट कोन्हे। ऐं इहे शयूं जेका माना अॼु हिन जदीद दौर में अॼु हर को माण्हू ॾिसो पिया त जेको त बीमारी में जेको मुब्तला आहे, पर जेको ॿारड़ियूं तव्हां माण्हू ॾिसंदो जेको ठिकर जे थांवनि में अॼु बि जेके खाधो पचाइनि था उन्हनि माण्हुनि जी तव्हां सिहत ॾिसंदो त अॼु बि जाठा ऐं जवान आहिनि। केतिरे अरसे खां तव्हां कमु करियो पिया, हिन में केतिरी मिटी खपंदी आहे, भला हीउ टुटंदो कोन्हे? भई असांजी अबनि ॾाॾनि खां कमु इहो हले पियो, कमु कंदा आहियूं इहो ऐं हिन में घटि में घटि 5 किलो मिटी लॻंदी आहे ऐं टुटंदा आहिनि, आवी में टुटंदा बि आहिनि, साफ़ु थींदा आहिनि, को सही निकिरी वेंदा आहिनि। रोज़ानी तव्हां केतिरा ठाहे वेंदा आहियो? घटि 30-35 नंग ठाहींदा आहियूं। मिटी ठाहिणी पवंदी आहे, पोइ वरी हिन चक ते लाहिणी पवंदी आहे, हुनखे 30-35 ठाहींदा आहियूं असां। 30-35 छा आहे हिकिड़े जी केतिरी क़ीमत हूंदी, छा छा ठाहींदा आहियो तव्हां? हीअ 40 या 50 रुपए जी क़ीमत हूंदी आहे, हीअ वधि में 60 रुपए ताईं हूंदी आहे, एतिरी हूंदी आहे। तव्हां छा था सम्झो तव्हांजो हिन ते गुज़र सफ़र थी वेंदो आहे? गुज़र सफ़र हिन दौर में करणु ॾाढो ॾुखियो थी वियो आहे ऐं हींअर प्लास्टिक जो सामान अची वियो आहे। असांजे हिन मिटी में पहिरें खां जाम धकु लॻो आहे हिनखे मार्केट में। भला हीउ सियारो हुजे या गर्मी हुजे तव्हां इहो ई मिटी जो कमु कंदा आहियो? हिन में छा तव्हांजे घर वारा बि कंदा आहिनि, ॿार बि कंदा आहिनि? जी हा, असांजा ॿार बि कंदा आहिनि, असां बि कंदा आहियूं ऐं सियारे में बिल्कुलु तमामु घटि हलंदो आहे मेथां ऐं हलंदो सियारे में, गर्मी में थोरो वधीक हलंदो आहे। गुज़र सफ़र करणु ॾाढो ॾुखियो थी वियो आहे असांजो। हीउ भला छा माण्हू सिर्फ़ु हिते ई वठंदा आहिनि या सामान ॿाहिरि बि वेंदो आहे तव्हांजो ठहियल? ॿार बि अॻे दौर में तमामु सुखड़ियूं थी परे परे ताईं वेंदो हो, सुठा थोरा फैशन ठाहींदा हुआसीं, ठाहींदा हुआसीं। हाणे इहो हींअर रवाज़ प्लास्टिक जो निकितो आहे, तंहिंखां पोइ हींअर हिन तमामु घटिजी वियो आहे पहिरीं खां। हा, हिनखे छा चइबो आहे? हीउ तव्हां छा पिया ठाहियो? जी हिनखे असां चक चवंदा आहियूं। त इन ते दिलो जेको लहंदो आहे, दिलो कुनी या को मिटी जो थां उहो लहंदो आहे ऐं उनखां पोइ हिनखे हिकिड़ी शिकल ॾिनी ईंदी आहे, उनखां पोइ थां ठाहींदो आहे, पोइ आवी में पचंदो आहे,
ज़बरदस्त महिनत आहे, तमामु घणी महिनत आहे हिन ते, ऐं उहा महिनत जी मोट असांखे मिले नथी। अॼुकल्ह जे दौर में महांगाई तमामु वधी वई आहे, उन हिसाब सां असांजो हिन धंधे में पूरत नथी थिए। असीं 24 कलाक सियारो ऊन्हारो असांजो धंधो इहो आहे, ॿियो असांजो को गुज़र सफ़र कोन्हे ऐं को ॿियो मुआशी ज़रियो कोन्हे, असांजो इहो ई आहे बसि जहिड़ो काई। न हिन में तव्हां छा छा ठाहींदा? हीउ जेको हींअर तव्हां ठाहियो पिया, हीउ सॼो गोल फिरे पियो, ऐं हीउ जेके झंड फिरे पियो, इहो सभिनी वटि इहो लॻंदो आहे या सिर्फ़ु तव्हां वटि लॻल आहे? न, तक़रीबन हीउ हर कुंभार वटि हूंदो आहे। हिन ते मुख़्तलिफ़ जहिड़ो कुंभार ठाहे ओड़ो ठही ईंदो आहे। हिन जी मिसाल जी ॻाल्हि, हींअर मां ढक ठाहियां पियो दिले जो, हू मूं दिलो ठाहे रखियो आहे या हू गलो ठाहे रखियो आहे, हिन हिसाब सां जेको हर शइ थी सघे थो। हिन ते वरी ढक तव्हां अलॻि ठाहींदा आहियो, उन खां सवाइ जेको मिटी ॻोहे उहो अलॻि कंदा आहियो। पोइ हिन में भला कहिड़ी मिटी, भला इहा जेका आम मिटी हूंदी आहे या मिटी ॿाहिरां घुराइणी पवंदी आहे? न न, हिन में आम मिटी कोन, इहो ख़ुशूसी मिटी किथां निकिरंदी आहे। पहिरीं दौरी इहो अॿनि ॾाॾनि खां वठी धंधो हले पियो, तॾहिं त इहा सहूलियत हुई त मिटी जी करे मना कोन कंदो हो। हाणे त ज़मींदार जीअं आबादियूं वधियूं आहिनि त हाणे मिटी खणणु मुश्किल आहे। हाणे उहा मिटी बि खणणु नथी ॾिनी वञे, पर पोइ बि खयो था अचूं। मिटी हाणे पैसनि सां मिटी अचे थी, उन ते वॾी महिनत थिए थी, उन मिटी खे ठाही वञे थी, उन खां पोइ वञी हिकिड़ो दिलो तयारु थिए थो। हीउ भला ख़रीदार करण लाइ माण्हू ख़रीद वठण लाइ करे हिते जा माण्हू ईंदा आहिनि या ॿाहिरां के माण्हू ईंदा आहिनि? अॼु ताईं भला तव्हां वटि केरु हिते माण्हू आया आहिनि त भई तव्हांजी सुठी शइ आहे, ऐं हिन जूं कहिड़ियूं ख़ासियतुनि जी दिला हिकिड़ा ठहनि था? अञा ताईं असां वटि हिते ॿाहिरि खां को माण्हू कोन आयो वठण लाइ। असां पाण गॾा गाॾियुनि ते खणी ईंदा आहियूं, ॿाहिरि वञी सेल कंदा आहियूं। जीअं मौसम जे हिसाब सां सियारे में त घटि खपबा आहिनि, कुझु कणक जे टाइम में वधीक खपबा आहिनि, ऐं गुज़र सफ़र सुठो थींदो आहे। बाक़ी रही ॻाल्हि इहो त न, हिननि में छा को थधा दिला चवंदा आहिनि, थधा बि हूंदा आहिनि की गरम हूंदा आहिनि? ॿियो जेको तव्हां हीअ लस्सी विलोड़ण वारियूं हिकिड़ियूं कुनियूं ठाहियो था, इन्हनि में छा दिलनि में का ख़ासियत हूंदी आहे या की कुझु थधा आहिनि या के गरम आहिनि? जीअं त माना सियारे जेको थां थींदो आहे उहो थधो थींदो आहे, ऐं दिले में वॾी ख़ासियत आहे। दिले जो पाणी जो जीअं साईं चयो त को साइड इफेक्ट कोन्हे। फ्रिज जो पाणी या बर्फ़ जो पाणी उन जा नुक़सान हूंदा आहिनि, दिले जे पाणी में को नुक़सानु कोन्हे, शिफ़ा ई शिफ़ा आहे। मिटी में त शिफ़ा ई शिफ़ा आहे। मिटी में खाधे जो थां बि हूंदो आहे, जीअं तबाक हूंदी आहे, पाटोड़ो हूंदो आहे भत खाइण लाइ, तबाक हूंदी आहे मानी रखण लाइ, जुमन हूंदो आहे चांहि पीअण लाइ, ईअं मुख़्तलिफ़ थां हूंदा आहिनि। उन्हनि सभिनी में हिकिड़ो त मिटी जे थां में खाइण सां सुनत आहे नबी, सुनत नबी खे माण्हू ज़िंदा करे थो, ॿियो त हुन में शिफ़ा ई शिफ़ा आहे। हींअर भला तबाक तव्हां ठाहींदा आहियो? जीअं हाणे त रवाज़ ख़तमु थी विया आहिनि, जीअं अॻे दरगाहनि ते तबाक हूंदा हुआ, या अॻे पोड़ा पीरसनि माण्हू, या पुराणे ज़माने में माण्हू तबाकनि में चांवर वग़ैरह विझी खाईंदा हुआ। हाणे तव्हां ठाहींदा आहियो न? हाणे तबाक किथे दरगाह लाइ ऑर्डर हूंदो आहे त ठाहींदा आहियूं, दरगाहनि ते या मस्जिदुनि में हुते। बाक़ी आम तौर ते हाणे स्टील, सिल्वर, प्लास्टिक इहो टाइम अची वियो आहे। हीउ भला तूं किथां मिटी खणी ईंदो? मिटी ॻोहे पोइ हिते छा कंदो? हीउ छा पियो करे थो हींअर जेको मिटी कढी पियो? जेको आहे मिटी विलोड़े असां ॾींदा आहियूं इन खे। इहो भाउ मुंहिंजो आहे ठाहींदो आहे। जीअं मिटी असां जेको आहे दरगाह खां आणींदा आहियूं, तमामु परे खां आणींदा आहियूं। अॻे त असां गॾा गाॾियुनि जो दौर आणींदा हुआसीं, पर हाणे जेको आहे इहो असां पैसनि जी उछलाईंदा आहियूं। तमामु मुश्किल सां मिटी मिलंदी आहे, ऐं खोड़ सारा असांजा मसाइल आहिनि जेके असां वटि आहिनि। कहिड़ा मसइला तव्हां सां? भला तव्हांजा ॿार स्कूल वग़ैरह में पढ़ंदा आहिनि या तव्हां सां गॾु इहे मिटी जो कमु कंदा आहिनि? बहरहाल उहे घटि पढ़ंदा आहिनि, पर असांजी मजबूरियुनि जे करे पोइ असां सां गॾु ई हेल्प कराईंदा आहिनि। असां वटि जेके आहे उहे मसइला आहिनि, मसइलनि जे करे जेके असां सां गॾु हेल्प कराईंदा आहिनि। न, हीअ जेका मिटी तव्हां खणी था अचो, छा ट्रैक्टर ट्राली तव्हां भराईंदा आहियो या ॿिए कंहिं शइ ते मिटी खणी था अचो? असां गॾा गाॾियुनि ते खणी ईंदा आहियूं। जेको 200 रुपया फ़ी गाॾी वठंदो आहे जेको आहे उहो खणी ईंदो आहे। 200 रुपया फ़ी गाॾी उछलाईंदा आहियूं। पोइ हिन में गुज़र सफ़र तव्हांजो कीअं थींदो आहे? वरी मुश्किल सां थींदो आहे, तमामु हिन दौर में तमामु मुश्किल सां असांजो गुज़र सफ़र हिन सां थींदो आहे, तमामु मुश्किल। हीअ केतिरी मिटी लॻंदी आहे? जीअं तव्हां हिकिड़ी का शइ कंहिंजो ढक ठाहियो पिया या छा पिया करियो, केतिरी मिटी लॻंदी आहे? तक़रीबन किलो खां वठी 5 किलो ताईं जेको आहे मिटी लॻंदी आहे हिकिड़े थां में। जीअं जहिड़े हिसाब सां थां ठाहींदा आहियूं। घणा ॾींहं ॻोहींदा आहियो हिनखे? इनखे तक़रीबन हिकिड़े ॾींहुं ॻोहण में लॻाईंदा आहियूं, हिकिड़े ॾींहुं लाहिण में लॻाईंदा आहियूं, पोइ 2 ॾींहं जेके आहे ठाहिण में लॻाईंदा आहियूं, पोइ 15 ॾींहं खां पोइ इहो पचाइण में असां लॻाईंदा आहियूं। जेको 15 ॾींहं लॻी ईंदा आहिनि, पचाइण खां पोइ तयारु थींदा आहिनि। तक़रीबन टोटल असांखे 20 ॾींहं जेके आहिनि आवी ठाहिण में लॻंदा आहिनि।
जे उन 20 ॾींहनि में तक़रीबन असां वटि 100-150 दिला तयारु थींदा आहिनि, उहे 20 ॾींहं लॻंदा आहिनि। उहे 20 ॾींहंनि में जेके 100-150 दिला तयारु थींदा आहिनि उन्हनि जी क़ीमत केतिरी हूंदी आहे, उन में तव्हांजी केतिरी लेबर कमु कंदी आहे? उन में असां तक़रीबन 8 खां 10 ॼणा लेबर कमु कंदा आहियूं। जी हाँ। उनमें छा ख़राब वग़ैरह थियनि था जेके तमामु केतिरा ख़राब थींदा आहिनि? ख़राब में छा लकीरूं ईंदियूं आहिनि या टुटी वेंदा आहिनि? लकीरूं बि ईंदियूं आहिनि, टुटी बि वेंदा आहिनि। तक़रीबन अगरि असां वटि 150 दिला आहिनि त तक़रीबन उन में 40 खां 35 दिला जेके आहिनि उहे ख़राब थी वेंदा आहिनि असां वटि। नाज़रीन, अॼु तव्हां ॾिठो हूंदो त असांजे हिते कुंभार बिरादरी जा कुझु माण्हू आहिनि जेके पंहिंजो शुरूआति करे अबनि ॾाॾनि वारे जे कम खां करे अॼु ताईं उहो कमु कनि पिया, जेके दिला मट या कुनियूं या ॿियो को अहिड़ी शयूं ठाहिनि पिया। हिननि जो इहो चवणु आहे त जॾहिं खां इहे प्लास्टिक वारा सामान आया आहिनि या को अहिड़ा फ्रिज वग़ैरह आया आहिनि उन खां पोइ असांजो कुझु कारोबार में धकु रसियो आहे। जॾहिं त हिननि जा नंढड़ा मासूम ॿारड़ा, हिन जे घर वारा फैमिली जा मर्द औरतूं सभु जा सभु इन कारोबार में रुधल आहिनि। ऐं हिननि इहो बि सिंध TV न्यूज़ सां इहो ॻाल्हाईंदे चयो त असांजा जेको आहे गुज़र सफ़र कोन थींदो आहे, मिटी जेका आहे उहा बि असांखे पैसनि सां मिलंदी आहे। असां पंहिंजे गॾु गाॾियुनि ते खणंदा आहियूं, सियारो हुजे चाहे गर्मी हुजे उन में असांजो इहो कमु आहे। मगर असां जेकॾहिं 500 जा दिला इहे ठाहींदा आहियूं उन में खोड़ सारा अहिड़ा हूंदा आहिनि जेको टुटी वेंदा आहिनि, असांखे नुक़सानु थींदो आहे, पर असांजो गुज़र सफ़र को बि कोन थो थिए। अचो त हिन सां हींअर ॻाल्हाइजे त हीअ किथां मिटी आणींदा आहिनि, कहिड़े नमूने मिटी खे जेको आहे हे ॻोहे पोइ अॻियां वरी दिला तयारु थींदा आहिनि। हाज़रीन, हीअ तव्हां ॾिसी सघो था, हीअ जेका मिटी आहे हिन में पाणी विझी रहिया आहिनि। हीअ हिन में हिकु सनी मिटी आहे, ॿी थुली मिटी आहे। अचो त हुन खां हवाले सां हिन खां पुछा करियो था आचर कुंभार खां त हिन जो छा चवणु आहे, हिन खे छा ठाहींदो आहे, केतिरे ॾींहंनि जे अंदरि हीअ मिटी जेका आहे नरम थींदी आहे उन खां पोइ दिला मट ठाहींदा आहिनि। मुंहिंजो नालो आचर आहे। असांजो इहो ॾाढो कमु आहे। असां मूंखे 15-20 साल इहे कमु कंदे थी विया आहिनि। पहिरीं असांखे मिटी ॾिसणी पवंदी आहे, इहा थान जे क़ाबिल आहे या न। मिटी जो इंतिख़ाब करे पोइ हुनखे सुकाईंदा आहियूं, किचिरो गंद किचिरो कढे, गोॾा कढे, थुली हिकिड़े पासे सनी पासे में भराए पोइ हुनखे पाणी विझी पोइ सख़्तु कंदा आहियूं। पोइ हिन में सिटो मिलाईंदा आहियूं, सख़्तु करे पोइ हिन में थान ठाहींदा आहिनि। सिटो छा आहे भला, उहा छा मिलाईंदा तव्हां? उहो पनी में ठहंदो आहे हिकिड़ो जुमड़ा हूंदी पाणी में पनी हूंदी उहो मिलाईंदा आहियूं। न पोइ हीअ घणनि ॾींहंनि जे अंदरि नरम थींदी आहे? केतिरा दफ़ा हिनखे पाणी विझंदा आहियो? पाणी त हिकिड़ी दफ़ा हणिणो पवंदो आहे, पर हिनखे सख़्तु करणी पवंदी, जीअं अटो ॻोहींदा आहिनि ईअं सख़्तु करणी पवंदी आहे। हिन मिटी मां जेका हींअर हीअ मिटी पई आहे असांजे साम्हूं, उन मां केतिरा थां ठाही सघंदा? उहो त आणनि त गाॾी में घणी बि हूंदी आहे, थोरी बि हूंदी आहे, 50-60 ठही वेंदा आहिनि। 50-60 ठही वेंदा आहिनि। भला हीअ तव्हां सियारे में बि कमु कंदा आहियो, हिन में तव्हांखे भला थधि ज़ुकाम या बीमारियूं वग़ैरह कोन पैदा थींदियूं आहिनि? ॿियो हिन में किचिरो बि कोन्हे, छा तव्हां किचिरो कढंदा आहियो या मिटी खे छाणींदा आहियो, कहिड़े नमूने कढंदा आहियो? छाणींदा आहियूं, किचिरो कढंदा आहियूं, गाह जी पाड़ियूं हूंदियूं आहिनि, कोॾा हूंदा आहिनि, उहा अलॻि हिकिड़े पासे करे। बाक़ी थधि ज़ुकाम थींदो आहे पर मजबूरी धंधो आहे। भला पहिरीं 15 साल खां तव्हां इहो धंधो करियो पिया, पहिरीं वारे धंधे हींअर वारे धंधे में केतिरो फ़र्क़ु आहे भला? बसि गुज़र सफ़र थी वियो। घणो कमाईंदा आहियो भला? जेकॾहिं तव्हां रोज़ाने जे बुनियाद ते केतिरा पैसा तव्हांखे मिली वेंदा हूंदा? जीअं मिसाली तौरु तव्हां हिकिड़ा 100 दिला ठाहियो था या मट ठाहियो था ऐं उन हवाले सां तव्हां रोज़ जो हिसाबु लॻायो त केतिरो तव्हां फ़ी माण्हू खे मिली सघे थो? इहो तारीख़ जो कॾहिं अंदाज़ो कोन लॻाए, बाक़ी गुज़र सफ़र थी वियो बसि। हीउ भला चक आहे, इहो छा ठिकर जो ठाहींदा आहियो, मिटी जो हूंदो आहे या हिनखे पंहिंजो सीमेंट जो ठाहींदा आहियो? ऐं हीउ केतिरे अरसे जे अंदरि ठहंदो आहे, हीउ केतिरा ॾींहं हलंदो आहे? हीअ पहिरीं मिटी जो हूंदो ऐं बरल हींअर सीमेंट जो बि आहे। सीमेंट जे में मिटी जे में इहो चमड़ो ॿियो जेको सो इहो मिलाईंदा आहियूं ऐं पोइ वरी मिटी जो चक में जेको हिकिड़ी पथर जी निकिरंदी आहे, जबल साइड ते हूंदी आहे, पाणी जहिड़ी चवंदा आहिनि, उहो सोराख हूंदो आहे, उहो पोइ हेठि फिट कंदा आहियूं। उन खां पोइ वरी किलो हणी पोइ हुन ते मिटी जो चक ते घुमाईंदो। ऐं सीमेंट जो जेको चक आहे जेको सो इहो असां हींअर इस्तेमालु कयो, हिन में सरियो लॻंदो आहे ऐं सीमेंट ऐं बजरी जेको सो इहो लॻंदो आहे। इहो केतिरो अरसो तव्हांखे थियो आहे तव्हां इहो सीमेंट जो चक इस्तेमालु कयो? हिन खां पहिरीं तव्हां इहो मिटी जो चक इस्तेमालु कंदा? हीअ तक़रीबन असां सीमेंट जो चक इस्तेमालु कयो आहे 85 में, 85-86 माना तक़रीबन इहो सीमेंट जो पहिरीं असांजो जेको सो मिटी वारो चक हूंदो हो। अञा कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेको इहो मिटी जो चक इस्तेमालु कंदा हूंदा? घटि आहिनि, वधीक कोन, घटि आहिनि। छाजे करे भला? उहो पाणी जे करे टुटे थो, छा मसइलो थिए थो? हुनजो ख़तरो बीठो हुजे थो, हिन जो ख़तरो कोन हूंदो आहे जेको सो इन जे करे।
नाज़रीन ये तव्हां ॾिसी सघो था त हिन पाड़े जे अंदरि जेके कुझु दिला मट ठहियल आहिनि हिन वक़्तु जेके ही चाचो असां सां गॾु मौजूदु आहे ही कुझु दिला अहिड़ा आहिनि जेके सुका पिया आहिनि उन खां अलावा कुझु अहिड़ा दिला आहिनि जेके ताज़ा ठहिया आहिनि उहे बिल्कुलु आला पिया आहिनि अचो त हिन खां असां ॻाल्हि ॿोल करियूं हिन खां पुछूं था त केतिरनि ॾींहंनि जे अंदरि इहे सुकी वेंदा आहिनि उन खां पोइ तव्हां कीअं पचाईंदा आहियो हिनखे चाचा जी दिला जेके सुका पिया आहिनि इहे केतिरे ॾींहंनि जे अंदरि सुकनि था छा टुटनि था या न कीअं भला तव्हां ठाहींदा आहियो हिनखे इनके असें पहिरीं त इनजी मिट्टी जी चूंड करणी पवंदी आहे बाद में मिट्टी इनखे ठाहिणी पवंदी आहे पोइ इनखे मरले में उन मिशन ते चक ते ठाहिणो पवंदो आहे नंढो दिलो पोइ वरी ॿिए ॾींहुं वरी उनखे दिलो ठाहिणो पवंदो 2 ॾींहं में पोइ सुकी तयारु थींदो आहे ठीकु आहे न सुकण खां पोइ हिननि खे तव्हां केॾांहुं खणी वेंदा आहियो हिते जो हिते वरी इनखे लेपो ॾेई ठाहे तयारु करे पोइ भट्ठी में लॻाईंदा आहियूं घणा लेपे जा तव्हां तय ॾींदा आहियो लेपो हिकिड़ो हुनमें मिट्टी ऐं वारी ॿई मिलाए उन हिकिड़ो लेपो थींदो आहे पोइ असां आयु में लॻाईंदा आहियूं न उन लेपे लॻाइण सां जीअं हींअर दिला कुझु आला बि पिया आहिनि भला इहे टुटी वञनि था या हिननि में को खॾा खुबा निशान थियनि था न साईं आले खे न सुकल खे जी पोइ घणनि ॾींहंनि जे अंदरि सुकण खां पोइ ही जे भट्ठी में घणा ॾींहं लॻंदा आहिनि भट्ठी खे लॻंदा आहिनि 2 ॾींहं 2 रातियूं 2 ॾींहं पोइ हिननि खे छा भला तव्हां रंग वग़ैरह कंदा आहियो किन खे रंग थींदो आहे किन खे कोन थींदो आहे जहिड़ो करे दिलो आहे इन खे रंग कोन थींदो आहे मट खे कोन थींदो आहे ऐं कुनी आहे खीर विलोड़नि जी उनखे थींदो आहे ॿिया के 2 टे था आहिनि उन्हनि खे थींदो आहे बाक़ी हिननि खे रंग कोन थींदो आहे छाजे करे भला हिननि खे कोन थो थिए पर इन्हनि जे करे बसि ठीकु आहे उन्हनि जो हिसाबु किताबु ॿियो आहे हिननि जो हिसाबु किताबु ॿियो आहे उहो कहिड़ो हिसाबु किताबु उहो वरी लस्सी जो था थोरो मज़बूत थियो थो वञे हीअ वरी पाणी पीअण जे लाइ रंग करण सां छा मज़बूत थींदो आहे छा मज़बूत थींदो छो थींदो मज़बूत थींदो उहो रंग जबल जो रंग आहे हिते जो रंग कोन्हे उन रंग ते केतिरो ख़र्चो ईंदो आहे हिकिड़े दिले ते जेकॾहिं तव्हां रंग करियो या हिकिड़ी कुनी ते तव्हां रंग करियो केतिरो ख़र्चो ईंदो आहे 150 रुपया किलो आहे जहिड़ो 100 तव्हांखे उहो लॻे थो वञे पोइ छा तव्हां हथनि जे ज़रिए कंदा आहियो छाजा न उनमें आहिनि कुझु पोर बोर ठाहियल आहिनि उनजे सां आहे कमु सॼो हथ जो नाज़रीन ही तव्हां पाण ॾिसी सघो था हिन वक़्तु जेके हिते कुझु असांजूं अमाऊं आहिनि जेके ही पंहिंजो दिलनि खे चिटसालियूं करे रहियूं आहिनि त ही तव्हां पाण कैमरा जी अखि सां ॾिसी सघो था हिन में हिननि पहिरीं 4 लकीरूं ॾिनियूं आहिनि उन खां पोइ वरी उन लकीरनि खे हिन डबल कयो आहे डबल करण खां पोइ वरी हिन विच में जेके चिट ॾिना आहिनि ऐं उन खां अलावा जेको कुझु ॻाढ़ो कलर आहे या ॿियो को कलर विझी उन में पाणी मिक्स करे ऐं हिकु कूंडो पियो आहे उन में करे रहिया अचो त हिननि खां पुछूं हिनखे छा चइबो आहे ऐं छाजे करे इहो लॻाईंदा आहिनि तव्हां पाण ॾिसो था जेके दिला पची ही ठाहिनि था सुकण खां पोइ वरी हिननि जूं जेके तव्हां औरतूं आहिनि उन्हनि दिलनि ते केतिरियूं महिनतूं कनि थियूं ही पाण जेके उन्हनि ते चिट लॻाइनि थियूं या उन्हनि ते निशान कनि थियूं अचो त हिन सां ॻाल्हि ॿोल करियूं अमा हिनखे छा पिया करियो तव्हां भला हिनखे छा चइबो आहे जेको तव्हां करियो रंग भरां पिया चिट कढां पिया इनखां मेट ॾियां था पोइ चिट कढां था रंग भरां था न छाजे लाइ तव्हां हिनखे चिट कढो था भला केतिरो रंग हिनखे हणंदा आहियो रंग में हणां पिया त हिन में तव्हांजो गुज़र सफ़र थींदो आहे तव्हांजो हेतिरी वॾी महिनत आहे तव्हांजा मर्द माण्हू कमु कनि पिया ॿार कमु कनि पिया ऐं तव्हां बि हिन ते चिट कढो पिया हेतिरी महिनत आहे भला गुज़र सफ़र तव्हांजो थींदो हिन ते मेरे गुज़र सफ़र करां पिया हा गुज़र सफ़र करां पिया ठाहूं जिते ही भला तव्हां छा था करियो दिलनि खे ॻाढ़ो रंग बि करियो था ऐं उन खां सवाइ लकीरूं कढो पिया छाजे करे कढंदा आहियो बसि सुठा लॻ ऐं हले कुझु अॻिते करे इतर लाइ था कढां बि जो हा मज़ूरी करां था सुठो लॻे त कोई अॻियां खणे ई सही इतर लाइ वरी केतिरे अरसे खां तव्हां इहो कमु करियो पिया घणो वक़्तु असांजी ज़िंदगी ईअं ई जे मिटी जो कमु न जे पर हिन में तव्हांजो को गुज़र सफ़र थिए थो सुठे नमूने तव्हांजा नंढा ॿार वग़ैरह आहिनि इहे पढ़नि था स्कूलनि में या उहो बि इहो कमु कंदा महांगाई में कोन थो थिए गुज़र सफ़र ठाहूं जिते तो खणा खाऊं वड़े वापसि उहा न ॾियां हिते भले ठाहूं जॾहिं उधार सुधार खणी था ठाहूं पूरो त कोन थी पोइ छाजे करे भला इहो ई कमु करियो था ॿियो को कमु तव्हांजा मर्द माण्हू या तव्हां कोन था करियो बीजो कोन्हे कमु बसि छोकिरा पढ़ियोड़ा कोन्हे ऐं को पढ़ियल ऐं को कोन्हे ड्यूटी कोन्हे बसि ई मजबूरी वारो आहे हा कारोबार जेके तव्हांजा नंढा जेके नौजवान छोकिरा या छोकिरियूं आहिनि उहे इहो कमु कंदियूं आहिनि छोकिरा करी था पर छोकिरा अहिड़ा कोन था कनि जेको घर में करी था न मर्द माण्हू उहा घर में छोकिरा करी था नथा करे जेकर घर में नी कम है को तो बीजे कम वारो है अच्छा वो कोन था करें तव्हां रोज़ केतिरा दिलनि खे या ॿिया जेके कुनियूं आहिनि या उन्हनि खे जेको कलर कंदा आहियो 30 40 50 20 ही भला तव्हां किथां सिखियो जेको तव्हां हिननि खे लकीरूं हणो था या कलर कयो था बस असां ॾाढा न वठे एज कम है नंढे वॾे एज करियो जो सिखे के यार
भला ही कलर ही कचो पियो लॻे, भला इहो कलर लही कोन वेंदो आहे, हिन सां गॾु ॿिया कहिड़ा कहिड़ा तव्हां थां ठाहींदा आहियो? माटे ठाहे दिला दिल ॿिजो तसो तबाक सॼो ठाहींदा। पर हाणे माण्हू तबाक वठंदा? तबाक ॾींदा, घणा घणा माण्हू आहिनि ॾींदा। चांदी इन मज़ूरी में असांजो कारोबार कोन थो हले, पर मिड़ई हाणे मजबूरी में पोइ नथो ॿियो असांजो कोन्हे मज़ूरी, तॾहिं असीं लाचार वारी करूं था। असांजा नव ज़ाल पढ़ियल आहिनि, उन्हनि खे बि नौकिरी वोकिरी कुझु ई कोन्हे। हाणे ॿार बच्चा को पढ़नि था, उहो उन में ई असीं इन मिटी में पूरत करियूं था, कोन्हे बा असीं मजबूरी में करियूं था। मिटी में तव्हांजो गुज़ारो थिए थो? गुज़ारो इहो पेट खाद थियो त ॿियो वधंदल कोन्हे, वधंदल हथ वधे कुझु कारोबार ॿियो उहो कुझु ई कोन्हे। हा ॿियो कोन्हे बा। तव्हांखे छाजे करे नौकरी, तव्हांजा ॿार वग़ैरह पढ़ियल बि नौकरी कोन था मिलनि? असांजा हुकूमत ॼणा खणे अचनि, केरु अची पुछे त पढ़ियल आहियो नौजवान, असीं वोट ॾियूं था त उन्हनि खे नौकरियूं वोकरियूं ॾीनि, नथा ॾीनि, असीं वोट त सदा ई ॾियूं था, उन्हनि जा असीं हाज़िरियूं बजायूं था, असांजे बच्चनि खे नथा ॾीनि। कंहिंखे वोट ॾींदा आहियो? बसि वोट जेको अचनि था जेको उन्हनि लाइ हाज़िर आहियूं। हा माना वोट वठी था वञनि, बाक़ी अवां जेके छोकिरनि खे या ॿियनि खे नौकरी वग़ैरह वञनि था। वोट असांजा घणा ई वोट आहिनि, पर उन्हनि वोटनि में असांजो कमु को बि नथा वॾा वॾा माण्हू करे सघनि। चाचा केतिरे अरसे खां कमु हले पियो, हाणे हिन कम जो रुझान कीअं आहे? कमु जाम हले थो, अरसो थियो आहे। असांखे हींअर 80% उमिरि खाली, इन वधीक माण्हू असांजा माइट ॾिठा 60-70-80% असां इहो धंधो ॾिठो मिटी वारो, सभु बर्तन बनाईंदा। हा सभु बर्तन बनाईंदा ॾिठो आहे की कमु हलियो थो अचे, धंधो हलियो थो अचे। नाज़रीन ही तव्हां ॾिठो हूंदो त ही जेके कुझु औरतूं रंगनि जो कमु करे जी दिलनि खे मटन खे या नादियुनि खे रंग कनि थियूं, उन रंग करण खां पोइ वरी जेको हिननि खे टाइम मिलंदो आहे उन खां पोइ ही दांगियूं ठाहिनि थियूं। ख़ासि तौर ते अॻे दांगियूं इस्तेमालु थींदियूं हुयूं, हाणे वरी उन जॻह ते कुझु तवा इस्तेमालु थियनि पिया। ऐं दांगियुनि में तव्हां ॾिसो त मानी वारी कार पहिरीं ही सॼो मिटी खणी त अचनि, मिटी खणण खां पोइ हिन सॼे खे माना सॼो ॻोहिणो, अटे वारी कार ॻोहे उन खां पोइ ही दांगियूं ठाहिण जो कमु हिननि जो जारी आहे। हिन वक़्तु तव्हां ॾिसी सघो था ही औरतूं जेके आहिनि हिननि जूं, उन बावजूदि हिननि जो अॼु ताईं बि कंहिं सार न लधी आहे। हिननि औरतुनि जा बि तव्हां वीचार ॿुधा हूंदा, हितां जे मर्दनि जा वीचार ॿुधा हूंदा, पर हिननि जो कमु बुनियादु शुरू खां करे इहे कमु कंदा अचनि, मगर हिन खे अॼु ताईं हिननि जी कंहिं बि पर घोर न लधी आहे। मां छा पिया ठाहियो तव्हां हिननि खे, कीअं भला तव्हां इहे निशान वग़ैरह ॾियो था? हे दांगियूं ठाहियूं आहिनि न, हा मानियूं मानियूं पचाईंदा आहिनि, सिंधी सभु मानियूं था पचाइनि, हिननि में कोली जाम था खणनि ऐं कुंभार पचायूं था। पर ही माण्हू वठंदा आहिनि, हिन ते कहिड़ी मानी सुठी पचंदी आहे? मानी सुठी थी पचे, हिन ते छा चांवरनि जी या बाजरी वारी मानियूं या सभु पचनि थियूं, बाजर जी, चांवर जी, कणक जी मानी बि थधी हुजे थी सुठी, तवे खां हिन जी सुठी मानी थी हुजे। ही भला दांगियूं घणो केरु इस्तेमालु कंदो आहे? घणो कोली था करनि, सिंधी त हाणे घटि था वठनि, कोली जाम था वठनि। हिनजी केतिरी क़ीमत हूंदी? कीमत असां ग़रीबाना तो अञा कोन्हे थी मिले हिते, पण कीमत अहिड़ा जित कित 30-40 थर में तो 50-60 में जा थी दांगी, इत 30-40-20 हिते मिले थी, बसि वणी कोन्हे। पर हींअर घणियूं हलंदियूं हूंदियूं दांगियूं तक़रीबन रोज़ाना? हिन गैस आयो आहे घटि त हले, हमें मुल्क कुंभार में न त घटि था तो हाणे मिटी रो। तव्हां पंहिंजे इस्तेमाल में दांगियूं हलाईंदा आहियो, तवा हलाईंदा आहियो? असीं दांगा हलाऊं था, कॾहिं तवा हलाऊं था, ॿारनि घटि थो वरी तवा त हलाई, गैस कुझु लॻायो आहे कई न। हिननि ते छा ॿारण वधीक हलंदो आहे, काठियूं वधीक? हा हिन ते काठियूं वधीक थियूं खपनि। छा पियो ठाहीं भला तो? मिटी बि रखी आहे, उन खां अलावा पोयां जेका गप ॻोहे रखी अथई, ही जेके तव्हां लोटा ठाहिया हिननि खे छा चइबो, छा ठाहींदो? ही माटियूं आहिनि, ही दिला आहिनि, ऐं पोयां जेको आहे मिटी आहे, हिन में दिला असीं ठाहींदा आहियूं। हा न ही कहिड़े कमु ईंदियूं जेके माटियूं था ठाहियूं? माटियूं आहे खीर जो आहिनि, खीर जमाईंदा आहिनि। ऐं हिन में छा खीर ॼमंदो आहे? जी हा ॼमंदो आहे, लस्सी बि रखंदा आहिनि, खीर बि रखंदा आहिनि। ही विकिरो थींदियूं आहिनि? जी हा विकिरो थींदियूं आहिनि। केतिरे जी हूंदी आहे हिकिड़ी जेका माटी तव्हां ठाही आहे? ही माटी तक़रीबन 40 रुपए जी आहे। रोज़ घणियूं ठाहींदो आहीं तूं? रोज़ 20 खनि ठाहींदो आहियां। ही जेका तूं हथ में काठी खणी वेठो आहीं, हिन खे छाजे लाइ छा कंदा आहियो? हिनखे टपे टपे हिनखे वधाए वधाए ठाहींदो, हिनखे फरी चवंदा आहिनि, ही वरी कुनेरो चवंदा आहिनि हिनखे। हिन जो कहिड़ो कमु हूंदो आहे जेको किनो? हे हिन में मिटी निकिरंदी आहे ज़ोर सां। थोरो ठाहे ॾेखार भला कीअं ठहंदो आहे?
ईअं कयूं। न ये अंदर छा ये पत्थर जो जेको तव्हांजे हथ में चले इहा आहे पथर जो आहे, पथर जो। हिन में केतिरी मिटी खपंदी आहे? हिन में तक़रीबन किलो खन मिटी खपंदी आहे। ही छा आहे भला जंहिं हिनखे तव्हां मथे खणो था वरी हिनखे सेट करियो था, हिनखे छा चइबो आहे? हिननि असां हिन में हेठि पथर लॻल आहे, हुन में पथर लॻल, हिन में बेरिंग लॻल आहे, पोइ हिनखे हिनजे मथां रखंदा आहियूं, पोइ हलाईंदा पोइ हिन ठाहींदा आहियूं। माना ही सभिनी कुंभारनि वटि इहे लॻल हूंदा आहिनि? सभिनी कुंभार अॻे तो पथर जो रवाज़, हीअं नओं रवाज़ थिए बेरिंग लॻाईंदा आहियूं, अॻे पथर लॻल हूंदो। माना हिन जी मिटी जेका आहे उन खां अलावा जेका हीअ चवंदा हिन जी तार आहे कहिड़ी क़ीमती आहे या जेको तव्हां थां ठपियो पिया, हीअ हिननि जो हिते तव्हांजे अमरान जो इहो चवणो हो त भई हिनखे माण्हू बीमार थींदा आहिनि, उनखे इहो अची हणंदा आहिनि, इहो छा मसइलो आहे? बसि असां ॻाल्हियूं ॿुधियूं पिया, हाणे जेको खणी वञनि हुनखे ख़बर हूंदा, असांजो माण्हू घुरंदा छा असांखे हिन में धागो तव्हां ॾियो, असां हिनखे शफ़ा मिलणी या असांखे को बीमारी लाइ खपे त पोइ असां कंहिंखे ॾींदा कंहिंखे कोन ॾींदा आहियूं। माण्हू छा तव्हांखां धागा वठण ईंदा आहिनि? हा, को अचे ईंदा आहिनि, पर घणो त असां ॾींदा कोन आहियूं, पर को अहिड़ो हूंदो आहे दोस्त माण्हू पोइ वरी खणी वेंदो आहे। हींअर असां गॾु हिन ॻोठ जो हिकिड़ो सुगड़ बि मौजूदु आहे, हीउ हिन जो बि कारोबार इहो आहे, दिला मट या थाऊं ठाहींदो आहे, पर हिन जो इहो चवणो त मूंखे शाह साहिब सां, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे रिसाले सां ऐं हुननि जे बेतनि सां वॾी मोहबत आहे, उनखे बेत बि यादि न अचो त हिन सां कुझु ॻाल्हि ॿोल करियूं। अङण ताज़ी ॿाहिरि कुंडियूं पासे पट सुहन, सुरई सेज पासे पिरी मर पिया मींहुं वसन, असां ई पिरियन शल हुन बराबरि ॾींहड़ा, कमल पाड़ियूं पातार में भंवर बिरे आकाश, कमल पाड़ूं पातार में भंवर बिरे आकाश, तनी संदी गालड़ी राज कांदी राज, ते इश्क शाबास जे मोहब्बती मेड़िया। नाज़रीन, ही तव्हां ॾिठो हूंदो त जीअं दिला पचाइनि था, हुन खां सभ खां पहिरीं पंहिंजो मिटी घुराइनि था, मिटी खां पोइ मिटी ॻोहे दिला ठाहिण खां पोइ आख़िरी में जेॾीमहिल भठी में हिते दिला पचनि था, उन जे हवाले सां अॼु अचो त हिन सां ॻाल्हि ॿोल करे हिन जो छा चवणु आहे। हीअ भला भठी में कहिड़े नमूने तव्हां पचाईंदा आहियो? अदा ही भट्टी जेको आहे सो ही सॼो थान ठाहिण खां आख़िरी प्रोसेस ही आहे। हिन में पहिरीं जेको सो हिन में भाण आहे, जंहिंमें जे काठ जो बूरो आहे, उन खां पोइ छणा वग़ैरह आहिनि उहो हिन में विझी, उन खां पोइ उनखे इन जी धुर ॿधबी आहे, टे चारि जेके थां जेके हिन में ॿधबा आहिनि त अहिड़े नमूने सां जीअं अॻियां जेको अॻियूं थां जेको उहो कारो थिए, पोयूं थां जेको उहो कारो न थिए। उहो ॿधण खां पोइ उन मथां उनखे कड़ा चइबो आहे, जेके माना ठिकर जा थां हूंदा आहिनि उहो कड़ा हूंदा आहिनि, उहो कड़ा उन ते ॾेई उन खां पोइ सॼो सिस्टम करे पोइ उनखे ढकिबी आहे। इन करे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे त नीअं न्याई खां सिख मुंहिंजा सिपरी सड़े सारो ॾींहुं ॿाहिरि बाफ़ न निकिरे, पोइ उनखे मिटी सां ढके छॾींदा आहियूं त हू उन में टांटनि जो या हुननि जी भाउ जी ॼर हूंदी आहे, उन ॼर में जेके हीअ थां जेके त पची रास थींदा आहिनि, पोइ उन में ईअं त पोइ जॾहिं आवी खोलींदा उन में पोइ जेको तो कारीगर आहे या जेको कुंभार आहे उनजो नसीबु आहे त उन में केतिरा थां पकल निकिरनि था ऐं केतिरा थां कचा निकिरनि था, उहो उनजो नसीबु आहे। केतिरे ॾींहंनि में भला बचंदा आहिनि भठी में? सिर्फ़ु तव्हां हिन में दिला विझंदा आहियो या सभई जेके बि कचा थां सभु उहे विझंदा आहियो? अदा हिन में मुख़्तलिफ़ हिन में वड़ बि चइबो आहे, त अहिड़े नमूने सां हिन में माटियूं बि पवंदियूं आहिनि, हिन में दांगियूं बि हूंदियूं आहिनि, हिन में दिला मट आहिनि, कुंडा आहिनि, ऐं उन खां पोइ काफ़ी सामान जेको ठिकर जो आहे सो उन में इहो पचंदो आहे। हाणे पचण जी जे लाइ त जेकॾहिं आवी नंढी आहे, भठी नंढी आहे ऐं त न्याई जेकॾहिं नंढी आहे त उहो 2-3 ॾींहंनि में पची थी वञे हली, जेकॾहिं वॾी आहे ऐं उन थां में वधीक आहिनि त पोइ उन में जेको त माना 3 खां 4 ॾींहं जेके त लॻी था वञनि त उहो थां जेको पची रास थींदा आहिनि। अमाई, तव्हांजे घरनि में मिटी पई आहे, तव्हां कहिड़े नमूने ते रहो था? असीं हिते रहंदा, हिते ठाहिण बीजो ठाहियूं था उगेर करे, हीअ पंहिंजो पोरियो करे पेट खाधो करंदा ने उगेर करे इहे खाधो पीतो इहे में सफ़र गुज़र करूं था, कारोबार इहे में हलाऊं। हा, गुज़र सफ़र थिए थो तव्हांजो हिन ते? इहे में थिए कोन थो, त मजबूरी में करिणो पैसे मथां सरकार ॾिए त उहो ई लीसा उगेर करे थिए सघे त पुकार करे छॾिया लीसा असीं, ॿार बचो वॾो हुजे त उगनि उकारा उहो ई खपसनि। तव्हांजो हिकिड़ो कमिरो आहे, मिटी बि उते पई आहे, थां बि उते पिया आहिनि, कहिड़े नमूने तव्हां रहो था? हा, उहो बसि मजबूरी में रहूं था, थिए सघे त अभी कोशिशि करो। हा, असीं त ग़रीब माण्हू असां में कोन पहुचत थी, असीं अवां लाऊं अभी कोशिशि करो तो असीं अवां हाज़िर। थां वग़ैरह विकामजंदा आहिनि? विकाम जे थोरो घणो विकामजे पिया आहियूं, जॾहिं सीज़न आहे तॾहिं विकामूं। हा, उहे करे मजबूरी में करे न मिले त मिलेंदा न। केतिरे अरसे खां इहो कमु करियो पिया भला? हा, उहे 10-12 ॾींहं थिया, साल थिया उहे करे कमाऊं। 10-12 सालनि खां इहो कमु पिया कयो? हा, 10-12 सालनि में पहिरीं करता लोरी घोर, पोइ ठाण सिखियो, पोइ इहो पोइ धंधो करणु मां त लोर ख़ाली घोर करतो लोरी। घणा पैसा मिलंदा रोज़ तव्हांखे? पैसा कहिड़ा 300-400 इहे में सफ़र गुज़ार हले पियो, कुझु वग़ैरह काबाड़ी रॾियूं, कुझु घर में हलाऊं हुनजे करे। मानी पचाए ला
आओ 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 मानी पचाईंदासीं स्टील जे थां या ॿिए कंहिं में कोन था कयो ना ना हिन में ॻोहींदासीं हिन में छा थींदो आहे हिकु भेण सां इहो मानी पचाईंदा आटा वाटो विझी पोइ वरी मानी पचाईंदासीं ही भला महांगा न सस्ता न हाणे इहो माण्हू करे ख़बर पई न घणे जो थो ॾेई ही 100 रुपए महांगा आहिनि आओ गरीबनि लाइ महांगो आहे आओ ग़रीबनि लाइ त महांगा आहिनि न हिन खां थाल त महांगा हूंदा न हा महांगा हूंदा चाचा ये बर्तन आप रख के बैठे हो क्या मसला है पहले से ज्यादा भी बिकते हैं या नहीं बिकते कौन कौन सी चीजें हैं क्या रेट है इनके अभी मेरी रोजी के लिए बैठे चलते रहते गुजारा हो रहा है सजा बाकी जो पहले मजा था वो नहीं है क्यों अभी फ्री ये वो निकले है ना सजा अभी ये इसके धंधे का कदर नहीं है हम जैसे बुढ़े रख के बैठे गुजारा कर रहे हैं किस वजह से क्या इनके रेट ज्यादा है या क्या मामला है रेट ज़्यादा है हैदराबाद से लेके आते हैं टटवाला से लेके आते हैं कराची से लेके आते हैं बहुत रेट महंगा है ना कितना महंगा नादी का या मटके वगैरह कितना रेट है नादी से 50 में ज़्यादा लेते हैं 150 की 200 लेते हैं सजा ये छोटे छोटे बर्तन गमले सबके 10-20 रुपया बढ़ा दिया है नहीं ज्यादा चीजें आपके पास कौन सी चलती हैं ज़्यादा ये चलते हैं गले ये गला नहीं जिसमें पैसा डालते वो है तकरीबन शाम तक कितना का धंधा हो जाता है आपका 400-500 हो जाता है जिसमें 200 रुपया बच जाते हैं हाँ नहीं अभी नादी या मटके जैसे पहले लोग रखते थे पानी ठंडा डालते थे अब क्या वो उनके रेट नहीं जा रहे हैं क्या वो इतने नहीं जा रहे कोई मजबूरी है वो लेते हैं बाकी जो हम जैसे गरीब है ना वो नाती रखते हैं भाई पैसे वाले लोग हैं बंगले वाले वो नाती नहीं और ये छोटे मटके या दूसरा कोई सामान वो भी रखते हैं कोई मटका कोई गड़ा ये चलते रहते हैं 1-2 भी दिन को निकलते हैं नाज़रीन अॼु तव्हां इहो ॾिठो हूंदो त जे असां मिरपुखास जे ताराणी ॻोठ में पहुतासीं जितो मिरपुखास ज़िले जे अंदरि तक़रीबन कुंभारनि जा 4000 खां 5000 खां वधीक घर आहिनि उन जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जीअं मखण समूह आहे ताराणी ॻोठ आहे शहर जे इलाइक़नि में या ॿारड़ी इलाइक़नि में मगर ही पंहिंजे वॾनि जो कमु अॼु ताईं जारी रखे वेठा आहिनि हिननि जो इहो चवणु आहे त असां हितां बुनियादी सहूलियतनि खां महरूम आहियूं असांजा जेके नंढड़ा मासूम ॿार आहिनि उहो या बिलो रांदि खेॾनि था या ॿियनि रांदियुनि में खेॾींदा रहंदा आहिनि मगर हिते हुननि लाइ का बि अहिड़ी सिहत जी सहूलियत कोन्हे तव्हां पाण ॾिसी सघो था त ही मिटी जे अंदरि ॾींहुं राति कमु कनि था सियारे जी मौसम हुजे चाहे गर्मी जी मौसम हुजे ऐं हिननि खे अॼु ताईं बि कंहिं चूंडियल नुमाइंदे या हुकूमत जे तरफ़ां हिननि खे कंहिं बि कोन पुछियो आहे न का अहिड़ो मशीन जे वाहिदी कुंभारनि जेके हथनि सां दिला मट या दागियूं ठाहिनि था अॼु ताईं हुकूमत हिननि जी का बि सार कोन लधी आहे न का हिननि जी का अहिड़ी सार संभाल लधी आहे हिननि जो चवणो त असां बुनियादी सहूलियतनि खां बि महरूम आहियूं मगर अॼु ताईं असां पंहिंजे वॾड़नि जूं जेके रीतूं रस्मूं आहिनि उन हवाले सां जेको असां पूरियूं करे रहिया आहियूं मगर हिन ॻोठ जा जेके अॼु असांजे हुन सां सिंध टीवी पारां ॻाल्हि ॿोल बि थी हुननि जो चवणो त असां वटि जेके नौजवान पढ़ियल लिखियल बि आहिनि मगर उनखे कंहिं बि मतिलबु चूंडियल नुमाइंदे पारां नौकिरी कोन पियूं ॾिनियूं वञनि मगर हुकूमत सिंध खे घुरिजे त हिननि ते कुझु तवजह ॾे ऐं जेके असांजो सकाफ़ती ऐं जेके पंहिंजो वॾड़नि जूं रीतूं रस्मूं खणियो पिया अचनि हिननि ते कुझु ध्यानु ॾिनो वञे कैमरामैन हबीबुल्ला लगारी एजाज़ भट्टी सां गॾु नज़ीर पंवर सिंध टीवी न्यूज़ मिरपुखास।